हाकिमज़ादे मां सोट खे दावत ॾेई आयो। हू राति हिते अची वेंदो। जेको बि क़दम खणणो अथई सोचे सम्झी खणिजे। लाला मूं सोचे छॾियो आहे। अदा जे हूंदे न तुंहिंजी इज़त थींदी न ई मुंहिंजी। इन जे करे अदा खे मरणो ई पवंदो। जेकॾहिं असांजे ज़हर मां बची पई को सोचो अथई असांजो अंजाम छा थींदो? जेकॾहिं असां पंहिंजे अंजाम जो सोचींदा रहंदासीं न त अदा खे त असां कॾहिं मारे ई कोन सघंदासीं। हाणे जेको प्रोग्राम ठाहियो आहे न उन तां हटणो न आहे। ठीकु आहे हाकिमज़ादी, पर खाधे में अहिड़ो ज़हर मिलाइजे कि सोट खे ॿाहिरि वञण जो मौक़ो बि न मिले। ईअं ई थींदो लाला, तूं बेफ़िक्र थी वे। रुगो अदा खे हिते अचण त ॾे। ज़रूर सोट दावत ॾेई वियो आहे। पी जो ख़त्मो थो कराए। हू पंहिंजे पी खे ख़त्मो कोन थो ॼाणे, पर तुंहिंजो ख़त्मो थो पढ़ाइण चाहे। सिजाल तुंहिंजो ख़त्मो। अड़े हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, तूं भला सफ़ा मूंखे को ॿार सम्झो आया? हो मूंखे खाधे में ज़हर ॾींदा ऐं मां खाई पूरो थी वेंदुसि। चरी अची थी आहे। तूं मुंहिंजी ॻाल्हि ते एतबार कोन कंदे। हू तुंहिंजा ॿई सॼण कोन आहिनि। सारा खे हाकिमज़ादी मारायो ऐं हू ॿई हाणे तोखे माराईंदा ऐं पोइ हिन घर ते कब्ज़ो कंदा। मेरो मां बि इहो ई थो चाहियां। इहो ई थो चाहियां त हुननि जी नियत जी ख़बर पए ऐं जेका हुन जी नियत में पलीताए आहे उहा ज़ाहिर थी ॿाहिरि मूं साम्हूं अचे। इहो ई त मां बि चाहियां थो। सफ़ा का चरी आहे। हाणे एॾो न सोच त दिमाग़ जी रग न फाटी पवे। ही मसालो मुंहिंजी कंहिं बि ॻाल्हि ते यकीन कोन कंदो जेसी ज़हर जा वटा न पीअंदो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।